नाज़रीन, डोकरी में सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे हवाले सां तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था इमरान डेरो जी हीअ रिपोर्ट। सिंध जी डोकरी शहर वासियुनि में 5 डिसंबर के हवाले से ज़ोर शोर से तैयारियूं जारी आहिनि। अचो तो उन हवाले से डोकरी शहर वासियुनि खां वीचार वठंदासीं तो उन्हनि जो छा चवणु आहे। जी सिंध जी साईं जलाल मोहम्मद जी तो वही 5 डिसंबर जो है असां डोकरी में भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। एकता जा ॾींहुं 5 डिसंबर 5 डिसंबर असांजे माना ईद जो ॾींहुं आहे। जे ॿियूं बि ईदूं आहिनि 5 डिसंबर असां ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। हीअ असां पंहिंजी सिंधियुनि जी सुञाणप आहे ऐं जेके बि असांजा सिंधी ॿार मोकिलींदा आहिनि जिते बि रहनि था 5 डिसंबर माना भरपूर नमूने मल्हाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंगर सचल मंगी ऐं अॼु महबूब न्यूज़ नेटवर्क वारा दोस्त मूं वटि आया आहिनि। सकाफ़ती ॾींहं आहिनि, तव्हां ॼाणो था सकाफ़ती ॾींहंनि में असां फ़नकार जी ड्यूटी थोरी वधीक हूंदी आहे।